नेक्स्ट तारीख़ जी त असांखे 20 तारीख़ मिली आहे। 3 ॾींहंनि खां पोइ वरी केस असांजो हिते रखियो वियो आहे, जेको प्रोसीड थिए थो पियो। सभिनीनि ॾिठो त जेकी जवाबदार आहिनि उहे हुकूमती धुर सां लाॻापियल आहिनि ऐं यकीनन वक़्त जा हिकिड़े ताक़तवर तरीन जेको आहे सो ताक़तवर तरीन वक़्त जा हुकुमरान आहिनि ऐं असां उन्हनि जे ख़िलाफ़ु ही तवील जिदोजहद कई आहे। यकीनन सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु ही जिदोजहद एतिरी आसान नाहे ऐं मुंहिंजे घर में हेॾी वॾी ज़्यादती थी, हेॾो ज़ुल्म थियो, उन जे बावजूद बि मां बीठी रहियमि, हौसला बुलंद रखिया। हाणे केस जेको आख़िरी मरहले में आहे, हिन में सरदारनि जी तरफ़ खां हर मुमकिन कोशिशि कई वई त जीअं सबूत मिटाए सघनि, पर उन जे बावजूद बि तव्हां ॾिसो त कोर्टुनि में पंहिंजा जज जे तरीक़े सां हिकिड़ा माण्हू वठी ईंदा रहिया। उन जे बावजूद बि हेतिरनि सख़्तियुनि खां बावजूद असां पंहिंजा एविडेंस मुकमल तौरु रिकॉर्ड कराए वियासीं अल्हम्दुलिल्लाह। ऐं उन्हनि ते हिकिड़ी पॉइंट ते हिन महिल बि तव्हां ॾिठो त 3-4 कलाकनि ताईं मुसलसल असां जेको आहे सो कोर्ट खे जेको आहे सो असिस कंदा रहियासीं। नेक्स्ट तारीख़ बि असांजी रखी वई आहे। जीअं ई केस जेको आहे सो प्रोसीड थींदो उन खां पोइ फतवा अचणी आहे। पुर उम्मीद आहियूं त अदालतूं मिसाल क़ाइमु कंदियूं। वॾी महिरबानी। वकील जी तारीख़ मुकमल थी त किथे नथी? वकील जी अञा मुकमल न थी आहे, छो त ॾिसो त हिन केस में वाहिद केस आहे जंहिंमें 10 महीननि ताईं क्रॉस एग्ज़ामिनेशन हलंदी रही, त उन में हिकु पॉइंट ते असांखे कानून प्रोवाइड करिणो आहे कोर्ट खे, जेको असांखे असिस करे। यकीनन कुझु टाइम लॻी सघे थो, उन ते त को चई नथा सघूं, पर जीअं ई जेको असां वकील जूं तक़रीरूं मुकमल थींदियूं उन खां पोइ फतवा अचणी।